स्कूलन वेंदड़ का न्याणी या नौकरी करण लाइ पंहिंजे घर मां निकिरंदड़ का औरत कंहिं माण्हूअ खे ॾिसी घिटी या रस्तो मटाए छॾे त सम्झी वञो त उन माण्हू ऐं कंहिं रोलू कुते में को बि फ़र्क़ु न आहे। अहिड़ा ई किरदार नौकोट में बि वॾे नक जी पकाईअ सां साम्हूं आया आहिनि। नौकोट वासी अब्दुर रहमान जट जी न्याणियुनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त शोएब महाराज ऐं रेहान सुमरो खेनि 6 महीननि खां तंग करे रहिया हुआ। पुलिस ऐं इलाइक़े जे चङनि मुड़सनि खे शिकायतूं करण बावजूद हिननि तंग करण जो सिलसिलो बंदि न कयो। मैं ना स्कूल जाती हूँ, सुबह मैं 9th क्लास में हूँ। तो है ना ये लड़का है ना रोज़ाना हमारे पीछे आता है, तो है तंग करता है। कभी हमारे बाल खींचता है, कभी दुपट्टा पकड़ता है, कभी ना बुर्खा पकड़ता है, पर्चियाँ फेंकता है और है ना फिर है ना हंसता है अपने दोस्तों के साथ। फिर है ना स्कूल सुबह जाते हैं जब भी होता है, जब स्कूल से आते हैं जब भी होता है। ये 2-4 महीने हो गए जब से हो रहा है। फिर कल उसने ज़्यादा बदतमीज़ी की, हमने अपनी मम्मा को बताया। फिर आज मेरे बाबा हमारे पीछे आए तो वो लड़का वहीं पे ही था, बदतमीज़ी करके जा रहा था। फिर मेरे बाबा ने उसे डांटा। फिर है ना उसने जब भी हम जाते थे ना, कभी सिमें फेंकता था, कभी मोबाइल फेंकता था, कभी ना हंसता था, तालियां मार मार के अपने दोस्तों के साथ इशारे करता था हमारे को देख देख के। स्कूली शागिर्दियाणियुनि जी अमड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बदमाश छोकरनि जे शर्मनाक हरकतुनि सबबि मां पंहिंजी धीअ सां गॾु स्कूल वञणु शुरू कयो ऐं 2 ॾींहं अॻु हिकु छोकिरे मुंहिंजो बि बुरको लाहिण जी कोशिशि कई। न्याणियुनि जॾहिं पंहिंजे वालिद अब्दुर रहमान जट खे दाह ॾिनी त हुन 2 नौजवाननि खे पकिड़े थपड़ूं हयूं ऐं शोएब जा वार कतरे छॾिया। ॿई नौजवान अहिड़ी तज़लील बाद शागिर्दियाणियुनि जे वालिद ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ थाणे ते पहुची विया। अचरज में विझंदड़ ॻाल्हि उहा आहे त स्कूल वेंदड़ न्याणियुनि खे 6 महीननि खां तहफ़्फ़ुज़ न ॾेई सघंदड़ नौकोट पुलिस 2 नौजवाननि जी शिकायतुनि ते गैर मामूली फुर्ती ॾेखारींदे हरकत में अची वई ऐं अब्दुर रहमान जट खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जूं इहे फुर्तियूं ॾिसी अंदाज़ो लॻाए सघिजे थो त स्कूली शागिर्दियाणियुनि खे तंग कंदड़ इहे बदमाश नौजवान केॾा बाअसर हूंदा। स्कूली न्याणियुनि जे वालिद खे कानून हथ में न खणणु घुरिबो हो, पर न्याणियुनि जो ग़रीब पीउ ॿियो करे बि छा पे सघियो। SSP'अ खे हिन मामले जी शफ़ाफ़ जांच कराए स्कूली न्याणियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करणु घुरिजे।